बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु 5.2 पढ़ंदासीं दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे माई फैमिली। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। 5.2 5 ॾहाई 2 रीडिंग पढ़णु। माई फैमिली मुंहिंजो ख़ानदान। हुसना हैज़ ए स्मॉल फैमिली। हुसना जो हिकु नंढो ख़ानदान आहे। हर मदर गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग। हुन जी माउ सुबुह जो सवेरे जाॻंदी आहे। आफ्टर मॉर्निंग प्रेयर्स शी प्रिपेयर्स ब्रेकफास्ट। सुबुह जे नमाज़ खां पोइ हूअ नाश्तो तयारु करे थी फॉर द फैमिली, ख़ानदान जे लाइ। देन शी helps Husna's younger brother Hamad and sister Fatima to get ready for school. पोइ हू हुसना जे नंढे भाउ हमाद ऐं भेण फातिमा खे स्कूल लाइ तयारु कंदी आहे। Father also gets ready to drop the children to school and then goes to work. पीउ पिणु ॿारनि खे स्कूल पहुचाइण लाइ तयारु थींदो आहे ऐं पोइ कम ते वेंदो आहे। मदर सेज़ गुड बाय टू ऑल। माउ सभिनी खे ख़ुदा हाफ़िज़ चवंदी आहे। हुसनास लिटिल बेबी ब्रदर राफ़े वेक्स अप अर्ली टू। हुसना जो नंढड़ो भाउ राफ़े पिणु सुबुह जो सवेर उथंदो आहे। मदर कडल्स राफ़े एंड गिव्स हिम मशर्ड बनानास विथ मिल्क। माउ राफ़े खे कछ में खणंदी आहे ऐं खीर सां गॾु कटियल केला हिन खे ॾींदी आहे। शी गिव्स हिम अ बाथ एंड चेंज हिज क्लॉथ्स। हूअ हिन खे वहिंजारींदी आहे ऐं कपिड़ा मटाईंदी आहे। राफ़े ऑलवेज़ लुक्स गुड। राफ़े सदाईं सुठो लॻंदो आहे। देन हुसनास मदर गोज़ आउटसाइड इन द गार्डन टू वाटर द प्लांट्स एंड गिव्स पारो द पैरोट सम ग्रीन चिलीज़ टू ईट। पोइ हुसना जी माउ ॿाहिरि बाग़ीचे में ॿूटनि खे पाणी ॾियण लाइ वेंदी आहे ऐं परो तोते खे खाइण लाइ सावा मिर्च ॾींदी आहे। बाय दिस टाइम ग्रैंड मदर इज़ अवेक। इन वक़्तु ॾाॾी उथी पवंदी आहे। शी इज़ ओल्ड एंड वीक। हूअ पोड़ी ऐं कमज़ोर आहे। मदर अटेंड्स हर एंड सर्व्स हर टी एंड रस्कस। माउ हुन जी ख़िदमत करे थी ऐं उन खे रस केक ॾिए थी। आफ्टर दिस शी फाइंड्स टाइम फॉर वाचिंग टेलीविज़न आर रीडिंग न्यूज़पेपर। उन खां पोइ हूअ टीवी ॾिसण या अख़बार पढ़ण जो वक़्तु कढंदी आहे। शी नोज़ हाउ टू यूज़ हर टाइम वाइज़ली। हूअ ॼाणे थी त पंहिंजे वक़्त खे कीअं सियाणप सां इस्तेमालु कजे। अराउंड 11 o'clock शी स्टार्ट्स कुकिंग द लंच। अटिकल 11 वॻे हूअ मंझंदि जी मानी पचाइणु शुरू कंदी आहे। शी इज़ अ गुड कुक। शी प्रिपेयर्स सिंपल टेस्टी एंड हेल्दी डिशेस। हूअ हिकु सुठी बुर्चाणी आहे। हूअ सादा मज़ेदार ऐं सिहतमंद खाधा पचाईंदी आहे। इन द आफ्टरनून व्हेन द चिल्ड्रन आर बैक फ्रॉम स्कूल। ॿिनि पहिरनि जो जॾहिं ॿार स्कूल खां मोटनि था। शी गिव्स देम लंच। हूअ उन्हनि खे ॿिनि पहिरनि जी मानी ॾिए थी। आफ्टर लंच शी हेल्प्स देम विथ देयर लेसन्स
and see that they do their homework। मानीअ बैदि हूअ सबक़ में संदन मदद कंदी आहे ऐं ॾिसंदी आहे त उन्हनि पंहिंजो घर जो कमु कयो आहे। She allows them to go out to play with their friends in the evening। हूअ शाम जो उन्हनि खे दोस्तनि सां ॿाहिरि खेॾण लाइ छॾींदी आहे। When father comes back from work, जॾहिं पीउ कम खां वापसि ईंदो आहे, they all have dinner together and happily share their activities of the day। उहे सभु राति जी मानी गॾिजी खाईंदा आहिनि ऐं पंहिंजियूं सरगर्मियूं शेयर कंदा आहिनि। They all go to bed early because they have to get up early the next day। उहे सभु जल्दी सुम्हंदा आहिनि छो त उन्हनि खे ॿिए ॾींहुं सवेल उथिणो पवंदो आहे। हुस्ना's mother spends a busy day every day। हुस्ना जी माउ रोज़ मसरूफ़ ॾींहुं गुज़ारींदी आहे।